वबरकातुहू। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आकिबतु लिल मुत्तकीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि वस्सहबिहि व मन इक्तदा बिहदियहि इला यौमिद्दीन, अम्मा बाद। फ़क़ाल अल्लाहु तआला फ़िल क़ुरानिल करीम वमा ख़लक़तुल जिन्न वल इंस इल्ला लियअबुदून रब्बिश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। मिठो करणहार उहो ॻोठ आहे जिते तक़रीबन 26-27 सालनि खां पोइ जेतिरे क़दुरु मूंखां विसर कोन थी थिए, अॼु वरी तव्हां सां मुखातिब थियण जो अल्लाह ताला मौक़ो फ़राहम कयो आहे। 26 या 27 साल अॻु में उन माण्हू दावत ॾिनी जेको हींअर दुनिया में मौजूदु न आहे। मुंहिंजी मुराद मोहतरम मोहम्मद हुसैन रहमतुल्लाह अलैहि आहे। जमात जो मुखलिस साथी हो, वॾो नेक इंसान हो। अल्लाह ताला उनजी मग़फ़िरत फरमाए, जन्नतुल फिरदौस में आला मक़ाम अता फरमाए ऐं इंसान हुजण जे नाते जेके उन खां ख़ताऊं थियूं रब्बुल आलमीन उहे दरगुज़र फरमाए। ऐं इंतहाई शुक्रगुज़ार आहियां असांजे दोस्तनि मोहतरम मोहम्मद मूसा, मोहतरम अब्दुल खालिक जो जे अॼोके प्रोग्राम जो एहतमाम कयो। ऐं शुक्रगुज़ार आहियां असांजे इंतहाई पुराणे दोस्त प्रोफेसर अब्दुल अज़ीज़ नूरियो साहब जो, जंहिं पंहिंजी लाइब्रेरी जो दीदार करायो ऐं बहितरीन शयूं असांखे ॾेखारियाई। दोस्तो, पंहिंजे मौज़ू ते अचण खां अॻु में ऐं पंहिंजे मोहतरम भाउ ऐं दोस्त ग़ुलाम कादर दल साहब खे अर्ज़ु कंदुसि त आऊं हिकिड़ो तालिब इल्म आहियां, वॾो को अल्लामा ऐं फ़हामा कोन आहियां। अल्लाह ताला जेकी कुझु मूंखे ॾिनो आहे, नियत हूंदी आहे अल्लाह जे बाननि ते पहुचायां ऐं रब खां इहा ई दुआ घुरां थो त अल्लाह ताला जॾहिं मौत ॾे त तालिब इल्म हुजो, इल्म जी तलब में हुजो। इहो ई इंसान जो शान आहे। बाक़ी जॾहिं वॾी तारीफ़ थींदी आहे त शैतान जो हमलो बि इंसान ते थी सघे थो। अल्लाह ताला रियाकारी खां बचाए ऐं इख़लास सां दीन जो कमु करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। मञूं था दोस्तनि जूं मोहबतूं आहिनि, पर वरी बि असीं चाहियूं था त जेकॾहिं सादे अंदाज़ सां तारुफ़ करायो वञे त बहितर आहे। दोस्तो, मुंहिंजी अॼोकी तक़रीर जो मौज़ू ख़ुदि मूंखे इंतिज़ामिया जे तरफ़ां ॾिनो वियो। मतां केरु ईअं न सोचे त डॉक्टर अब्दुल हफ़ीज़ हर जगह ते तौहीद बयान करे थो। अल्हम्दुलिल्लाह, तौहीद बयान करण बि वॾी ॻाल्हि आहे। जेके रब तौफ़ीक़ ॾे
सॼो क़ुरान तौहीद सां भरियो पियो आहे। काइनात जो अज़ीम तरीन मौज़ू आहे। इन खां मथे मौज़ू आहे ई कोन। कॾहिं कॾहिं चाहींदा आहियूं त ॿिए मौज़ू ते ॻाल्हायूं, पर जॾहिं इंतज़ाम में आहे त दोस्त असांखे मौज़ू ॾियनि त असांजो फर्ज़ बणिजे थो त उन ते ई गुफ़्तगू कयूं। दोस्तो, अल्लाह ताला ही जेका दुनिया ख़ल्क़ी आहे उहा सिर्फ़ पंहिंजी इबादत जे लाइ ख़ल्क़ी आहे। ये रब्बुल आलमीन पाण फरमायो सूरह ज़ारियात जे अंदर, वमा ख़लक़तुल जिन्न वल इंस इल्ला लियाबुदून। मूं जिन्ननि खे ऐं इंसाननि खे सिर्फ़ इन लाइ पैदा कयो आहे जो मूं अकेले अल्लाह जी इबादत कयां। ऐं जेकॾहिं आउं चवां त असांखे ख़ल्क़ियो वियो आहे तौहीद ते अमल करण जे लाइ, अपनाइण जे लाइ, त ग़लति न थींदो। छो त अकेले अल्लाह जी इबादत जो ॿियो नालो तौहीद आहे। अल्लाह जी ख़ालिस इबादत ऐं रब खे एतिरी महबूब आहे जेसि ताईं हिन धरती ते हिकिड़ो मुवहिद मौजूद आहे, हिकिड़ो तौहीदी इंसान मौजूद आहे। मुंहिंजो जुमिलो यादि रखिजो, सिज निकिरंदो, बरसात वसंदी, हवा लॻंदी, ज़मीन पंहिंजा उभर उभारींदी, पर जंहिं ॾींहुं उहो हिकिड़ो माण्हू मुवहिद गुज़ारे वियो, क़यामत कड़की पवंदी। इन मां तव्हां अंदाज़ो लॻायो त अल्लाह जे नज़दीक मुवहिद इंसान जी इज़त केतिरी। हिकिड़ो माण्हू जेसि ताईं मौजूद आहे, पंहिंजे तरफ़ां कोन थो चवां, मुस्नद अहमद दी सही सरस हदीस, अल्लाह जे नबी फरमायो, ला तक़ूमु साअतु हत्ता ला युक़ाल फिल अर्ज़ ला इलाहा इल्लल्लाह। पाण फरमाईंदा, क़यामत तेसि ताईं क़ाइम कोन थींदी जेसि ताईं धरती ते हिकिड़ो माण्हू बि ला इलाहा इल्लल्लाह चवण वारो मौजूद आहे। इहो ज़बानी न, सॼो ॾींहुं तस्वीर पिया घुमाए ला इलाहा इल्लल्लाह ऐं उन खां पोइ कब्रनि ते सजदा पिया कनि। इहे त पंहिंजी ॻाल्हि में ई कूड़ आहे। ज़बान सां ला इलाहा इल्लल्लाह जो इक़रार ऐं पंहिंजे अमल सां उन जो इनकार। माण्हुनि जे आॾो सजदो, दरगाहनि ते सजदा, कब्रनि ते जानवर कुर्बान करण, नज़रो न्याज़ करण, इहो ऐन शिरक आहे। ये नाम निहाद ला इलाहा इल्लल्लाह चवण वारा न, दिल सां ला इलाहा इल्लल्लाह चवण वारो, ख़ालिस तौहीद ते अमल करण वारो हिकिड़ो माण्हू मौजूद आहे। क़यामत क़ाइम कोन थी। ऐं जॾहिं उहो गुज़ारे वियो, अल्लाह जो प्यारो पैगंबर फरमाए थो, क़यामत कड़की पवे। ऐं ॿी ॻाल्हि ॿुधाईंदो हलां, इहा ॻाल्हि बि नोट करियो, मुस्नद अहमद इब्न हिब्बान क़ाइम कहिड़नि माण्हुनि ते थींदी, शायदि तव्हां हदीस न ॿुधी हुजे घणनि। सही सनद सां मुस्नद अहमद इब्न हिब्बान जे अंदर हदीस मौजूद आहे। जेकॾहिं को चवे ऐं उनखे ॾेखारण लाइ तयार आहे। पाण सुगरा फरमाइनि था, ला तक़ूमु साअतु इल्ला अला शिरारिल ख़ल्क़। क़यामत क़ाइम न थींदी मगर बदतरीन मखलूक ते, बदतरीन मखलूक। ऐं पुछो क़ुरान खां, अल्लाह जे नज़दीक बदतरीन मखलूक केरु आहे? बड़ो अहम सवाल है ना। अल्लाह जी मखलूक तो बेनता है। वमा यालमु जुनूद रब्बिक इल्ला हू। तुझे रब जा लश्कर केतिरा आहिनि, अल्लाह खां सवाइ को ॼाणे ई कोन थो। आऊं जेकॾहिं चवां त मिठो किलणहार में माकोड़ियूं केतिरियूं आहिनि, के नबी जे अंदर, के वली जे अंदर, के साइंसदान जे
जो माकुड़नि जो तादाद गणे ॾेखारे उथी दावा त करे त से आउं गणे सघां थो ॾिसां केरु आहे हिन ॻोठ जे अंदरि केतिरियूं माकोड़ियूं आहिनि अल्लाह खां सवाइ कंहिंखे मालूम न आहे कंहिंजी जुरत न आहे जो गणे सघे केतिरियूं माकोड़ियूं तव्हांखे ज़ाहिर नज़र अचनि थियूं केतिरियूं ज़ेरे ज़मीन आहिनि जेसि ताईं तव्हां पहची बि कोन था सघो अल्लाह जी मखलूक बेइंतहा पर इन में बदतरीन केरु आहे कुरान खां पुछो न मता तूं समझी सूअर मता तूं समझी कुत्तो मता तूं समझी त घटड़ में हलण वारो गंदो कीड़ो सूअर हराम आहे कुत्तो बि हराम आहे लेकिन इन्हनि मां को मुशरिक कोन्हे मुंहिंजो जुमिलो यादि रखिजो को सूअर को कुत्तो मुशरिक न आहे मुशरिक या इंसान थींदो या जिन थींदो ऐं कुरान में अल्लाह फरमायो इन्नल्लज़ीन कफरू मिन अहलिल किताब वल मुशरिकीन फी नार जहन्नम खालिदीन फीहा उलाइकुम शर्रुल बरिया कुरान जो आखिरी सिपारो फरमाई जिन कुफर कयो अहले किताब में जाओ ऐं जेके मुशरिक आहिनि से अल्लाह जी मखलूक में सब खां बदतरीन आहे हाणे एतराज़ करणो आहे क़ुरान ते करे ॾेखारे ही कुरान जी आयत आहे बदतरीन मखलूक काफिर आहे या मुशरिक आहे रब्बुल आलमीन छो चयई मुशरिक बेगुणो आहे काफिर बेगुणो आहे ही कुत्तो हराम जानवर आहे ना चवंदो आहियां सिर्फ़ 5-7 ॾींहं मानी खाराए ॾिसो 5-7 ॾींहं घर खां ॿाहिरि निकिरंदो तव्हांजे इंतज़ार में हूंदो पुछड़ो ॾींदो तव्हांजे पेरनि खे चटण जी कोशिशि कंदो सुञाणे थो मुंहिंजो मोहसिन आहे इन अहसान कया अहसान घणा ॾींहं 7 ॾींहं ऐं मुशरिक नमक हराम ॾाढ़ी सफ़ेद थी वई 70 साल जी ज़िंदगी इन बदबख्त रब्बुल आलमीन सां गॾु ॿिया कूड़ा खुदा ठाहे छॾिया पंहिंजे सचे रब खे कॾहिं सुञातो नमक हराम आहे मुशरिक ही कुत्तो नमक हराम कोन्हे इन्हें जेकर अल्लाह फरमाए तो काफिर मुशरिक अल्लाह जी मखलूक में सब खां बदतरीन है ऐं क़यामत कंहिंते क़ाइम थींदी इन बदतरीन मखलूक ते अॻियां निशानी ॿुधायां मुंहिंजा लफ़्ज़ कोन्हे मता तव्हीं सम्झो मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जा मुबारक लफ़्ज़ आहिनि मुबारक ज़बान मां निकितल आहिनि शिरक करण वारो तव्हां ते हुज्जत पूरी थिए पई क़यामत ॾींहुं न चइजो असांखे ख़बर कोन हुई जेकॾहिं तव्हां इहे तकरीरूं ॿुधण खां पोइ बि शिरक में ग़र कयो अल्लाह जो कसम दुनिया में नामुराद क़यामत में नामुराद हो निशानी कहिड़ी प्यारो पैगंबर फरमातो वमई यत्तखिजुल क़ुबूर मसाजिद जेके कब्रनि खे सजदे जी जाइ बनाईंदा बदतरीन मखलूक केरु आहे जेके कब्रनि खे सजदनि जी जाइ बनाईंदा हलियो वञ भिटाई ते सुमन शाह ते कलंदर ते ॿियूं बि केतिरियूं दरगाहूं तोखे हज़ारे माण्हू कब्रनि ते सजदा कंदे नज़र ईंदा ऐं मौलवी इन जी ज़बान खे ताला आहे समझनि था हराम कम आहे कुफर आहे शिरक आहे पर मता माण्हू कावरजी न पवनि चंदा बंद न थियनि हक़ चुनण लाइ तयारु कोन्हे ये अल्लाह जे प्यारे पैगंबर फरमान जेके कब्रनि खे सजदे जी जाइ बनाईंदा क़यामत उन्हनि ते करकंदी ऐं तल्ख़ हक़ीक़त ॿुधायां तल्ख़ हक़ीक़त दुनिया में हींअर सभ खां वॾो तादाद ईसाइनि जो आहे ॿिए नंबर ते मुस्लमान आहिनि
कोई हिंदू आहिनि, कोई यहूदी आहिनि, बुध मत जा पैरोकार आहिनि, जैन मत जा पैरोकार आहिनि। लेकिन तव्हांखे हैरत थींदी हिन दौर जी जेकॾहिं ॻाल्हि करियां त सभ खां वधीक क़बर परस्ती मुसलमाननि जे अंदरि। वञी तव्हां चेक कयो, ईसाइन मां घणा त दहरिया थी विया आहिनि, ॿिया ईसा अलैहिस्सलाम खे रब मञीनि था, अल्लाह जो पुटु मञीनि था, पर तव्हांखे अमेरिका यूरोप जे अंदरि दरगाहूं कोन मिले, हिंदू बुतनि जा पुजारी। लेकिन हिन दौर जे अंदरि दावत फिकर ॾियां थो ख़ुदा रा, चेक करियो सभ खां वधीक दरगाह परस्ती, क़बर परस्ती कहिड़े मज़हब जे अंदरि आहे, उहे तव्हांजा नाम निहाद मुसलमान आहिनि। तव्हांजे पाकिस्तान में हज़ारे लखे दरगाहूं, वरी आमदनी आहे, करोड़ रुपया कमाइनि था, मामूली ॻाल्हि कोन्हे। रुगो हिकिड़ो फेरो ॾीनि था त करोड़ रुपया, उहे कीअं छॾींदा पंहिंजा कारोबार। क़ुरान में अल्लाह ताला फरमायो न अहले किताब जे मौलवियुनि पीरनि जे बारे में त इहे माण्हुनि जो नाहक माल खाइनि था ऐं अल्लाह जे रस्ते खां रोकी नथा, नाहक माल खाइनि था। इन कसीरम मिनल अहबार व रहबान लयाकुलून अमवाल अन्नास बिल बातिल वयसुद्दून अन सबीलिल्लाह। बेशक केतिरा आलिम ऐं बुजुर्ग ये माण्हुनि जो नाहक माल खाइनि था, अल्लाह जे रस्ते खां रोकी। ये कुरान जी गवाही आहे, थोरो आहे न घणा। इन कसीरन, घणा नाहक माण्हुनि जो माल खाइनि था, अल्लाह जे रस्ते खां रोकी नथा। अॼु बि वञी चेक करियो, नाहक माल खाइण वारा तव्हांखे इहे माण्हू मिलंदा। हाणे तौहीद का मामूली शइ कोन्हे। रब जो वॾो एहसान जेकॾहिं आउं चवां न, सभ खां वॾो एहसान तौहीद जी सम्झ। अल्लाह अकबर। शेख सुलेमान रोहिली हफ़िज़ुल्लाह सऊदी अरब जो वॾो जयद आलिम दीन आहे, हींअर अल्हम्दुलिल्लाह ज़िंदा आहे, वॾो आलिम आहे, हक़ानी आलिम आहे। अॼु क्लिपनि जो सुबुह जो ॿुधमि पे कि जेकॾहिं के ॻोठ जे अंदरि सभु मुशरिक हुजनि, हिकिड़ो मुहिद इंसान आहे, उहो अकेलो उम्मत आहे, अकेलो उम्मत आहे। हिकिड़ो तौहीदी इंसान लखनि जे विच में आहे, अकेलो उम्मत आहे। हू लखे आहिनि पर उम्मत कोन्हे। शेख सुलेमान रोहिली हफ़िज़ुल्लाह जयद आलिम दीन सऊदी अरब। अल्लाह ताला जो वॾो एहसान आहे जो तौहीद जी सम्झ में। ख़बर अथव छो? इंसान आहियूं, ख़ताकार आहियूं, गुनाहगार आहियूं। इंसान गुनाह करे वे ऐं शिरक न करे मौत थी वञे। हाणे छा आहे? हाणे छा थींदो हुनजो? ॿ सूरतूं आहिनि, यादि रखी छॾियो। ख़ताकार आहे, गुनाहगार आहे, पर मुशरिक न आहे, मुवहिद आहे। हाणे मरण खां पोइ ॿ सूरतूं आहिनि। जेकॾहिं हुनजा गुनाह ज्यादा थी विया, नेकियूं घटि, अल्लाह जी मशीयत ते आहे मुनसब, चाहे त गुनाहनि जी सज़ा जे लाइ जहन्नम में दाख़िल करे, जॾहिं सज़ा पूरी थी वञे हुनखे नेठ जन्नत में दाख़िल कबो, तौहीदी बरकत लिखे। पर जेकॾहिं चाहे, उनजी मशीयत ते आहे, चाहे त उन बाने खे अल्लाह डायरेक्ट जन्नत में दाख़िला ॾेई छॾे, सभई गुनाह माफ़ करे। हदीस ॿुधायां, हदीस जामे तिरमिज़ी जी वॾी हदीस आहे, आख़िरी उनजी सिट ॿुधायां थो। अल्लाह ताला फरमाए थो, हदीस कुर्सी आहे, यब्न आदम इन्नक लौ अतैतनी बिकुराबिल अर्ज़ खताया सुम्म लकीतनी ला तुशरिकु बी शैया ला अतैतुक बिकुराबिहा मग़फ़िरा। ऐ बिन आदम, तू सॼी धरती गुनाहनि सां भरे छॾी ऐं क़यामत ॾींहुं मुंहिंसां मुलाक़ात करी, पर हिकिड़ो गुनाह न हुजे। कहिड़ो? शिरक। सॼी धरती तो गुनाह सां भरे छॾी हुजे। जामे तिरमिज़ी, मुस्नद अहमद, सही सनद सां हिकिड़ो गुनाह शिरक न हुजे। जेतिरा तो गुनाह कया आहिनि, ओतिरी बख़्शिश सां ऐं तोसां मुलाक़ात कंदुसि। भई ॾिसो तौहीदी बरकत छा आहे, छा तौहीदी बरकत आहे। हाणे जेको माण्हू चवे थो त मुवहिद आहियां, तौहीद ते कारबंद आहियां, अमल कंदड़ आहियां, त कुझु शयूं अहिड़ियूं आहिनि जिन ते उनखे अमल करणो पवंदो, उनजो इज़हार करणो पवंदो। उहे शयूं
आहिनि तिन ते उनखे अमल बि करणो आहे, उनजो इज़हार बि करणो आहे ऐं सबूत ॾियणो आहे त आऊं तौहीद ते पको पुख्तो आहियां। पहिरियों नुक़्तो ॿुधाईंदो हलां, जॾहिं पकी तौहीद दिलि में दाख़िल थी वञे त अल्लाह जे ख़ौफ़ खां सवाइ ॿिया ख़ौफ़ निकिरी वेंदा आहिनि। माण्हुनि जो डपु, हुकूमत छा कंदी, वॾेरो माराए न छॾे, फलाणो मुंहिंजो कारोबार बंदि न करे छॾे, नौकरी मां कढराए न छॾे। अल्लाह पर अल्लाह रियाकारी खां बचाए। 27 साल मूं गवर्नमेंट जी नौकरी कई, सीनियर मेडिकल ऑफिसर जे सां 4 साल अॻु में गवर्नमेंट नौकरी छॾे आयुसि, सिर्फ़ु दीन जे करे त मूंखे न खपे इहा नौकरी, वरना उणियों ग्रेड अचण वारो। पर अल्लाह ताला रियाकारी खां बचाए, सिर्फ़ु अल्लाह जे दीन जे ख़ातिर उहा नौकरी छॾीसूं। पर दौरान केतिरा मरल आया जॾहिं नौकरी बि हुई पर अल्लाह जे दीन जे लाइ ॿाहिरि निकितासूं, कॾहिं गवर्नमेंट खां कोन ॾिनासूं। केतिरा मिसाल, लुआरी जी मसरूई हज जे ख़िलाफ़ तहरीक हुजे, अमेरिका जो अफगानिस्तान ते बाज़ार हिक जे अंदरि हमलो हुजे, अल्लाह ताला जे शान में गुस्ताखी हुजे, नौकरी जे बावजूद कॾहिं डपु कोन कयोसीं त नौकरी वेंदी हली ऐं अल्लाह जी महिरबानी ॾिसो थियो बि कुझु कोन। ऐं जेके डिॼनि पिया तिनियूं नौकरियूं बि चट थी वञनि। तौहीद चाहे थी दिलि में अल्लाह खां सवाइ कंहिंजो ख़ौफ़ न रहे। ऐं दलील ॾियां थो क़ुर वञा, अज़ीम दलील, जेकॾहिं गौर सां ॿुधंदो, करे क़ुर पढ़ंदो ऐं यकीन सां चवां थो तव्हांजो ईमान ताज़ो थी वेंदो। क़ुर जूं केतिरियूं सूरतूं जिन में वाक़ियो आयो आहे, मूसा अलैहिस्सलाम खे अल्लाह ताला हिकिड़ो मौजज़ो ॾिनो हो, लठु चलाईंदो हो त असील नांग बणिजी वेंदो, लठु चलाए त असील नांग। हाणे पैगंबर जे हथ ते अल्लाह मौजज़ो ॾेखारींदो आहे, इहो पैगंबर जो फ़ैल कोन्हे, अल्लाह जो, अल्लाह जी तरफ़ां। पैगंबर पंहिंजी मर्ज़ी सां नथो ॾेखारे सघे, अल्लाह चाहींदो आहे तॾहिं इहो फ़ैल ज़ाहिर थींदो आहे। छो त मूसा अलैहिस्सलाम जॾहिं अल्लाह हुकम कयो मूसा लठु चलाए त लठु चलाई असील नांग बणिजी वियो। मूसा अलैहिस्सलाम ॾिनो, भॼे न लॻो। मूंखे ॿुधायो जेकॾहिं अॻु में ख़बर हुजे हा, इन में बि दलील आहे, पैगंबर ग़ैब नथा ॼाणनि, अॻु में ख़बर हुजे हा त ही लठु नांग बणिजी वेंदी, मूसा अलैहिस्सलाम छो ॾिजे हा, छो ॾिजे हा, मूंखे ॿुधायो। माना इल्मु ग़ैब नथो ॼाणे न, ॾिजी वियो। अल्लाह फरमायो मूसा हथ विझ में, हथ विधाई त वरी लठ थी वई। माना उहा लठ हक़ीक़त में नांग हुई, माण्हुनि जे अखियुनि ते नज़रबंदी कोन कई वई हुई, पर जादूगर छा कंदो आहे, सारू आयो न नास, माण्हुनि जे अखियुनि ते उहे नज़रबंदी करे छॾींदा आहिनि, जादू करे छॾींदा आहिनि। अवां जेका शइ ॾिसंदा आहियो उहा हूंदी कोन्हे। हुननि माण्हुनि जे अखियुनि ते जादू कयो, लठियूं चलाइनि पिया, रसियूं चलाइनि पिया, नांग बणिजी विया। ऐं लठियूं ऐं रसियूं नांग कोन थिया आहिनि, पर ॾिसण वारनि खे इहो थो लॻे त नांग भॼनि पिया, डोड़नि पिया, आहिनि रसियूं ऐं लठियूं। होॾां मूसा अलैहिस्सलाम जेका लठियूं चलाई उहा हक़ीक़त में नांग बणिजी वई। हाणे जॾहिं फिरौन खे ख़बर पई मूसा अलैहिस्सलाम लठियूं चलाए तो नांग बणिजो वञे, उन सम्झो त नऊज़ बिल्लाह मूसा अलैहिस्सलाम को जादूगर आहे। तो छा कयईं, पूरे मुल्क में ऐलान कयईं सभु जेके माहिर जादूगरनि से अची वञनि मूं वटि, जेके माहिर जादूगर मूसा अलैहिस्सलाम सां मुक़ाबिले जे लाइ, ही बि नऊज़ बिल्लाह जादूगर आहे। वॾो ऐलान कयईं। क़रीबन सुबुह खां जॾहिं सिज मथे थोरो आयो, उन टाइम ते माण्हू सभु गॾु थी विया हिकिड़े मैदान, जादूगर बची पएता, मूसा अलैहिस्सलाम बची पएतो। ऐं ॿुधाईंदो हलां क़ुर जी अज़मत ॾिसो, जॾहिं आया फिरौन जे साम्हूं छा चवण लॻा, इन्न लना लअजरन इन कुन्ना नहनुल गालिबीन। ऐं फिरौन, भला जेकॾहिं असीं गालिब अची वियासूं मूसा अलैहिस्सलाम ते, असीं खटे वियासूं, को अजर आहे, इनाम ॾींदे, बदिलो ॾींदे कि हा, जेकॾहिं तव्हीं गालिब अची विया तव्हां मुंहिंजा वेझा थी वेंदा, मुक़र्रब थी वेंदा, ख़ासि दरबारी थी वेंदा। जेकॾहिं तव्हां मूसा अलैहिस्सलाम खे शिकस्त ॾिनी, इहो जुमिलो तव्हांखे पहिरीं ॿुधाइणु चाहे थो, और ज़हन में रखिजो त लालच में आया, लालच में आया आहिनि त कहिड़ो इनाम ॾींदे। जेकॾहिं मूसा अलैहिस्सलाम हाराए वियो, असीं गालिब थी वियासीं,
लालच में आया हाणे सी मुक़ाबिलो शुरू थियो। मूसा अलैहिस्सलाम चयो पहिरीं तव्हां पंहिंजो जेको सो ॾेखारियो दाओ बस हसरत रहिजी न वञे। हुन लठियूं उछलायूं रसियूं उछलायूं उहे नांग बणिजी आया। मूसा अलैहिस्सलाम अल्लाह जे हुकम सां लठ उछलाई उहा लठ वॾो असील नांग बणिजी वियो। सभिनी खे ॾिड़कायो सभिनी खे। ऐं चवंदो आहे हर माण्हू पंहिंजे फन जो माहिर हूंदो आहे। हर माण्हू खे पंहिंजे फन जी ॼाण हूंदी आहे। डॉक्टर खे डॉक्टरी जी, इंजीनियर खे इंजीनियरी जी। जादूगर सम्झी विया त ही जादू कोन्हे, ही जादू कोन्हे, ही का शइ ॿी आहे। साम्हूं फिरौन वेठल आहे, जाबिर हुक्मरान, ज़ालिम हुक्मरान। फउल्क़िय सहरतो साजिदीन, अल्लाह फरमाए थो उहे जेके जादूगर हुआ ॼण सजदे में किराया विया। जेके अरबी जी ॼाण रखनि था हिते मजहूल जा सीगा आहिनि, मजहूल जा सीगा जेके अरबी ग्रामर जी ॼाण आहे। फउल्क़िय सहरतो ॼण उन जे अंदरि अहिड़ी तब्दीली आई उनखे के किराए छॾियो हुजे सजदे में फौरन किरी विया। छा चवण लॻा असां ईमान आंदो रब्बुल आलमीन, रब मूसा व हारून। सिर्फ़ एतिरो कोन था चवनि त रब्बुल आलमीन, छो त फिरौन पंहिंजो पाण खे रब चौराईंदो हो। वाज़े कनि था उहो रब जेको मूसा हारून जो रब आहे उन ते ईमान आंदो। हाणे मूंखे ॿुधायो, ऐं तव्हां खां पुछणु चाहियां थो, जेके माण्हू चंद घड़ियूं अॻु में इनाम जी लालच में आया हुआ, हेॾी वॾी तब्दीली, हेॾी वॾी तब्दीली। फौरन फिरौन छा चयो कि ॻाल्हि ॿुधो, ऐं तव्हांजे हिकिड़े पासे जी बाह ॿिए पासे जी टंग कपराईंदुसि ऐं उन खां पोइ फाई ते लटकाईंदुसि। रुगो सवाइ मौत न, पहिरियां हिकिड़े पासे जी बाह ऐं उनजो मुतर ॿिए पासे जी टंग कपाए तव्हांखे आऊं फाई ते लटकाईंदुसि। छा जवाब ॾिनो? ला ज़ैर इन्ना इला रब्बिना मुनक़लिबून। फिरौन को नुक़सान कोन्हे, असांखे नेठ हिकिड़े ॾींहुं पंहिंजे रब ॾांहुं मोटणो त आहे न। मौत त हिकिड़े ॾींहुं नेठ ईंदो न। भले मारे छॾ, फक़्ज़े मा अंत क़ाज़ इन्नमा तक़ज़ी हाज़िल हयात दुनिया। फिरौन जेकी तोखे करणो आहे करे छॾ, वध में दुनिया जी ज़िंदगी खसींदे न, तो छा कंदे तूं? ज़िंदगी त हक़ीक़ी पहुते भई सोचो, ही चंद घड़ियूं अॻु में छा था चवनि, इनाम कहिड़ो ॾींदे? ही तब्दीली किथां आई? ही तब्दीली किथां आई जो मौत जी धमकी, मौत जी सज़ा खाई विया, लेकिन जादूगर जेके हुआ मोमिन थी विया, मुवहिद थी विया। इहो ताक़त आई अल्लाह जी तौहीद जे करे, ईमान बिल्लाह जे करे। वही सोचो किथां ताक़त आई? चंद घड़ियुनि जे अंदरि इहा ताक़त किथां आई? अल्लाह जी तौहीद जे करे, रब ते ईमान आणण जे करे। हत्ता के तुम्हारे सहाबा किराम रज़ी अल्लाह अन्हुम जेके उम्मत जा सब खां अफज़ल अफ़राद आहिनि, तौहीद उन्हनि जे अंदरि कहिड़ी तब्दीली आंदी। हिकिड़ो नंढड़े कद जो सहाबी रिबाई बिन आमिर रज़ी अल्लाह, इमाम इब्न कसीर अल बिदाया वन निहाया जे अंदरि वाक़ियो आंदो आहे त ईरान जो सपर सालारो रुस्तम, वॾो उनखे बहादुर सम्झंदा हुआ, तंहिंजे माना दरबार में दाख़िल थियो। घोड़े ते सुवार आहे, घोड़े ते वेठल आहे, ऐं ॾिसो सहाबा नफ़्सियाती तरीक़ा बि अपनाईंदा हुआ। दुश्मन खे कीअं डिॼारिजे, साइकोलॉजिकल प्रेशर बि कीअं ॾिजे, छो त अल्लाह जे रसूल जी ज़िंदगी बि हिन ॻाल्हि ते गवाह आहे। पाण बि नफ़्सियात जा वॾा माहिर हुआ, वॾी महारत हुई। अल्लाह जे नबी फरमायो अल मरअतु कज़िल इन अक़मतहा कसरतहा। औरत पासराटी वांगुरु आहे, रिब जेके अंग्रेज़ी में चइबो आहे, पासराटी वांगुरु। ही पासराटी जेका आहे न, हमेशा टेड़ी हूंदी, तॾहिं पाण जी दिलि, पाण जा जिगर ऐं माना त ॿियूं जेके शयूं महफ़ूज़ त ॾियनि, जॾहिं ही पासराटियूं टेड़ियूं आहिनि, जेकॾहिं सिधियूं हुजनि हा त मूंखे ॿुधायो छा हालत हुजे हा? इहे शयूं महफ़ूज़ हुजनि हा? रब ने खे टेड़ रखी आहे। अल्लाह जे नबी फरमायो औरत बि पासराटी वांगुरु आहे, इन जे मिज़ाज में बि जज़्बात हमेशा रहंदी। जेकॾहिं ज़बरदस्ती करे तूं पासराटी खे सिधो कंदे टुटी पवंदी। औरत ते बि घणो प्रेशर विझंदे वीचारी टुटी वेंदी।
नरमी करियो उन सां। अक़ीदे मामले में का नरमी कोन थींदी, दुनियावी मामलात के अंदर नरमी करियो। न्याणियुनि ते, घरवारी ते, वालिदा ते, भेणनि ते सख्ती कंदो या टुटी वेंदियूं। अल्लाह जे रसूल जी सुन नफ़सियाती जान उन प्यारे पैगंबर जो शागिर्द आहे रिबई बिन आमिर, घोड़े ते वेठल आहे, दरबार में दाख़िल थियो। छा कयईं, घोड़े तां लथो ऐं उन जो जेको लगाम हो घोड़े जो क़ीमती उन जा जेके विहाणा पिया हुआ तंहिंसां माना ॿधी छॾिया। रुस्तम ॾिसे पियो, अकेलो माण्हू साहबी, अकेलो दरबार भरियो पियो आहे। रुस्तम तख़्त ते वेठल आहे, घोड़े जो लगाम उनखे हिकिड़े क़ीमती विहाणे सां ॿधे थो ऐं लही हथ में भालो खयई, नेज़ो, ऐं मोह केॾां कयई, चुंब उन ज़मीन ॾांहुं, मथे चुंब कोन कयई, नेज़े जी भाले जी कयई हेठि गालीचे ॾांहुं। हाणे अॻिते वधे थो, इब्न कसीर रहमतुल्लाह अलैह लिखे थो, अॻिते वधंदो वञे उनजो क़ीमती गालीचो उहो कटंदो वञे, भालो चीरींदो वञे। ये नफ़सियाती दबाव है दुश्मन ते। असीं उन पैगंबर जा साथी आहियूं, तोखां बि कोन था डिॼूं, भले अकेलो आहियां, भले अकेलो आहियां। या ताक़त किथां आई अल्लाह जी तौहीद जे करे। अॻिते वधियो, वरी साम्हूं रुस्तम जे बीठो। रुस्तम चयो, तव्हां छो ईरान में आया आहियो, छाजे करे? कि अल्लाह हुक्तासना लिनुखरिज मन शाअ मिन इबादतिल इबाद इला इबादतिल्लाह व मिन ज़ीक़िद दुनिया इला सातिहा व मिन जौरिल अदियान इला अदलिल इस्लाम। छा जुमला आहे ये रब असां खे मोकिलियो आहे त असीं माण्हुनि खे अल्लाह इंसान जी बानप मां कढी रब जी बानप में आणियो, बाननि जी बानप मां कढी अल्लाह जी बानप में आणियो। ॿियो कमु कहिड़ो? दुनिया जे अंदर जेका तंगी आहे उन मां कढी इस्लाम जी कुशादगी में आणियूं ऐं दुनिया जे अंदर जेके मज़हबनि जा ज़ुल्म आहिनि उन मां कढी असीं इस्लाम जे अदल वारे निज़ाम जे तहत आणियूं। असांखे रब इन लाइ मोकिलियो। हिकिड़ो सहाबी मूंखे ॿुधायो, हेॾी ताक़त आई किथां, जुरत आई किथां? अल्लाह जी तौहीद करे। टियों वाक़ियो इब्न कसीर रहमतुल्लाह अलैह बिदाया व निहाया ते लिखियो, नालो ॿुधो तो ख़ालिद बिन वलीद रज़ी अल्लाह, दुनिया जो अज़ीम तरीन जनरल, अज़ीम तरीन। और जॾहिं मुसलमान कोन हो न तॾहिं जंग उहद में मुसलमाननि खे शदीद नुक़सान पहुचायो। जेके 50 सहाबा बीठल हुआ, अल्लाह जे नबी फरमायो, जेकॾहिं तव्हां ॾिसो पखी असांजूं ॿोटियूं लाशनि जूं पटे रहिया आहिनि तॾहिं बि तव्हां पंहिंजी जॻह न छॾिजो। पर जॾहिं काफ़िर भॼी हलिया, मुसलमाननि सम्झो त हाणे मैदान साफ़ आहे, जंग ख़तम थी वई। उहे जेके 50 ॼणा बीठल हुआ उन मां घणनि चयो त बाबा हेठि हलिजे, हाणे जंग ख़तम थी वई आहे। ॿिया जेके 10-11 पोयां हुआ तिन चयो न अदा, अल्लाह जे नबी जो फरमान आहे, जेसीं पाण सुगोरा पाण खे हुकुम नथा ॾियनि पाण खे जॻह कोन्हे छॾणी। अक्सर हेठि लही आया, अल्लाह जे नबी जी उन नाफ़रमानी करे छॾी। इंसान हुआ, क़ुरान में अल्लाह ने ज़िक्र कयो त असयतुम, जॾहिं तव्हां नाफ़रमानी कई हेठि लही आया। पोयां खां ख़ालिद बिन वलीद रज़ी अल्लाह अन्हु जेको अॻु में लश्कर वठी वियो पे ख़बर पई मैदान उतां खां ख़ाली आहे, लक ख़ाली आहे, पुठियां खां अची मुसलमाननि ते शदीद हमलो कयाई। 70 सहाबा शहीद थी विया। इहो आहे ख़ालिद बिन वलीद। जंग मूता जे अंदर 5 हिजरी में लॻी ग़ालिबन, मुसलमाननि जो लश्कर सिर्फ़ 3000 ऐं होॾां रोम जो लश्कर तक़रीबन 1 लख, हेॾां 3000। रसूलुल्लाह फरमायो, पहिरीं तव्हांजो अमीर थींदो ज़ैद बिन हारिसा, उहो शहीद थी वञे, अमीर थींदो तव्हांजो जाफ़िर बिन अबी तालिब, जाफ़िर बिन अबी तालिब शहीद थी वञे, तव्हांजो अमीर थींदो अब्दुल्लाह बिन रवाहा। पाण सगरनि 3 नाला वरिता, जंग शुरू थी। अल्लाह जी कुदरत, ज़ैद बिन हारिसा उथंदे ई शहीद थी वियो। हथ में झंडो हो, असां झंडो खणंदा हुआ, वो झंडो हज़रत अली जे वॾे भाउ जाफ़िर बिन अबी तालिब रज़ी अल्लाह अन्हु खणी। अज़ीम सहाबी, अज़ीम सहाबी, सैयदना अली खां 10 साल वॾो, विड़ियो बहादुरी सां। अल्लाह हिकिड़ी बांह कपजी वई, खाॿी बांह ऐं उन सां माना छाती ते झंडो जॾाई।
दुश्मन वार कयो, खाधी बाह कपजी, वजन बान सा छाती ते जंदे के जड़े तो दुश्मन वार कया, किरी तो जमीन ते, पर किरण खाग में सैयदना अब्दुल्ला बिन रवाहा जंडो खड़ी वरितो। पर जाफिर बिन अबी तालिब जॾहिं जंग ख़त्म थी, छो त जंग वो धिकरी आ, पोइते विया काफ़िर, साहबा चवनि था जॾहिं जाफिर बिन अबी तालिब जे लाश जो जाइज़ो वरितोसीं, जिस्म ते 80 ज़ख़्म हुआ, पर हिकिड़ो पुठी ते कोन हो, हिकिड़ो पुठनि ते कोन हो, 80 ज़ख़्म छाती ते हुआ, साम्हूं हुआ। एॾो अल्लाह जो प्यारो माण्हू। उन खां पोइ अब्दुल्ला बिन रवाहा झंडो कयो, उन झंडो कयो विढ़ंदो वञे, उहो बि शहीद थी। हाणे मुसलमान परेशान त अल्लाह जे रसूल जेके 3 नाला वरिता 3 शहीद थी विया। हाणे अॻुवाणी केरु करे? चोथों नालो त अल्लाह जे नबी कंहिंजो कोन वरितो। पाण में मशवरो कंदा, सैयदना ख़ालिद बिन वलीद रज़ी अल्लाह अन्हु मुसलमान थी चुको, उन झंडो खयो ऐं चवे थो उन ई ॾींहुं मुंहिंजे हथ वॼा 9 तलवारूं भॼी पयूं, टुकड़ा टुकड़ा थी वयूं। सैयदना ख़ालिद बिन वलीद रज़ी अल्लाह अन्हु अॻुवाणी कंदे काफ़िरनि खे धिके छॾियो। तंहिं जेके अल्लाह जे नबी लक़ब ॾिनो सैफ़ुन मिन सुयूफ़िल्लाह, अल्लाह जी तलवारनि मज़ा हिकिड़ी तलवार आहे। ख़ालिद बिन वलीद अल्लाह जी तलवारनि मज़ा हिकु तलवार आहे। हीरा जे शहर ते हमलो कयाई, हीरा जे शहर ते मुसलमान यकदम हमलो ईअं कोन कंदा हुआ, उनखे लेटर मोकिलियाई, न्यापो मोकिलियाई, मुसलमान थी वञो त बि असांजा भाइर, को फ़र्क़ु कोन्हे तव्हां में असां में, भाइर असांजा। मुसलमान नथा थियो, जिज़ियो ॾियो, टैक्स ॾियो, जंहिंजी माना इहा आहे तव्हां को बि हमलो थियो तव्हांखे विढ़णो न आहे, असीं दिफ़ा कंदासीं, दिफ़ा असीं कंदासूं, बचाव असीं कंदासूं, तव्हांखे सिर्फ़ मामूली टैक्स ॾियणो आहे। पर जेकॾहिं उहो शर्त बि क़बूल नथा करियो, फ़इन अबैतुम, जेकॾहिं तव्हां ॿई ॻाल्हियूं नथा मञियो, फ़क़द अतैतुकुम बिअक़वामिन हुम अहरसु अलल मौत मिनकुम अलल हयात। ऐं हीरा वारो यादि रखो, मूं पाण सां गॾु अहिड़ा माण्हू आंदा आहिनि जेके मौत सां एतिरी मोहबत कनि था जेतिरी तव्हां ज़िंदगी सां कयो था, उन खां बि ज़्यादा उन्हनि खे मौत सां मोहबत। हाणे जेका क़ौम मौत सां मोहबत करे उनखे शिकस्त केरु ॾींदो? केरु शिकस्त ॾींदो? ऐं इहा ताक़त या बहादुरी आई किथां? अल्लाह जे तौहीद खे अपनाइण जे करे। ऐं सभ खां वॾा बहादुर कहिड़ो आहे? मोहम्मद रसूलुल्लाह। साहबा चवनि था हिकिड़े दफ़े ओचितो राति जो टाइम मदीने में धमाको थियो, वॾो आवाज़ थियो, असीं परेशान थी वियासीं, ॿाहिरि निकितासीं घरनि खां, जहिड़ा धमाके जो आवाज़ ॿुधण में आयो, ओॾां वञूं पिया, ॾिसो त रस्ते ते रसूलुल्लाह साज़म वापसि मोटनि था सुवारी ते वेठल आहिनि। पाण फरमायो उतां थी पियो अचां, अल्हम्दुलिल्लाह का बि अहिड़ी शइ कोन्हे। साहबा जा घराणे पाइनि, अल्लाह जो नबी अॻु में पहुची चुको आहे, उतां मोटनि पिया। ॾिसो बहादुरी त ॾिसो न। हज़रत अली रज़ी अल्लाह अन्हु फरमाए थो, जॾहिं जंग लॻंदी हुई काफ़िरनि सां ऐं गरम थींदी हुई मैदान, जेको सुभाणे गरम थींदो हो, असीं अल्लाह जे प्यारे पैगंबर जी पुठ वठंदा हुआसीं। कंहिंजी पुठ? मोहम्मद रसूलुल्लाह। माना एतिरा बहादुर, छो त पाण सभ खां वॾा मुवहिद इंसान आहिनि, तौहीद में सभ खां बुलंद मर्तबे ते जेकॾहिं फ़ाइज़ आहे मोहम्मद रसूलुल्लाह। उन खां पोइ तौहीद हिकिड़ी ॿी शइ पैदा करे थी, तवक्कुल अलल्लाह, अल्लाह ते भरवसो। मुवहिद इंसान कॾहिं मायूस कोन थींदो, कहिड़ा बि हालात हुजनि, तौहीदी इंसान कॾहिं मायूस कोन थींदो। छो? उनखे यकीन आहे हिन सॼी काइनात जो निज़ाम मुंहिंजे रब जे हथ में, वो चाहे मुंहिंजी तकलीफ़ केॾी महिल बि दूर करे छॾे, मुंहिंजी बीमारी केॾी महिल दूर करे छॾे, हू मुंहिंजूं जेके परेशानियूं दूर करे छॾे। ऐं चवंदो आहियां कॾहिं कॾहिं अल्लाह जा बानो, हिकिड़ी क़ुरान जी आयत 2 दफ़ा रब्बुल आलमीन आंदी आहे, कॾहिं गौर करियो छो? मिठो कलणहार वारो गौर सां ॿुधजो, फ़इन्न मअल उसरि युसरा, इन्न मअल उसरि युसरा।
रब एक दफ़ो चवे तॾहिं भकायल, पर ॿ दफ़ा फरमायाई बेशक तकलीफ़ सां गॾु आसानी आहे, बेशक तकलीफ़ सां गॾु आसानी। अल्लाह ईअं कोन चयो त बाद में आसानी आहे, बाद जो लफ़्ज़ कोन्हे, गॾो गॾु आसानी आहे। मायूस न थियो, रब ते तवकुल करियो, निमाज़ पढ़ो पाबंदी सां, अल्लाह खां दुआऊं घुरो, रब तव्हांजी तकलीफ़ूं दूर करे छॾींदो। गॾो गॾु आसानी आहे, परे कोन्हे। तवकुल करियो। ऐं तवकुल कीअं कजे? जीअं अल्लाह जे रसूल कयो ऐं मूसा अलैहिस्सलाम कयो। मूसा अलैहिस्सलाम जो तवकुल तो ॾिसो, करे क़ुरान ते पढ़ो, कीअं अल्लाह जे प्यारे पैगंबर अल्लाह ते तवकुल कयो आहे। पाण बनी इसराइल खे वठी निकितो आहे मिस्र जे मुल्क मज़ा, जिते हुक्मरानी कंहिंजी हुई फिरौन जी। फिरौन बनी इसराइल खां बेगार वठंदो, बेगार वठंदो। मूसा अलैहिस्सलाम उन्हनि खे वठी निकितो, ख़बर पइजी वई फिरौन खे, हाणे हेतिरा हज़ारे लखे माण्हू वठियो पियो वञे, जिन खां मज़दूरी कराईंदो हो, उनखे तकलीफ़ थी। छा कयईं? पोयां लश्कर वठी ऐं ताक़ुब में लॻो, पुठियां पीछो कयईं। अल्लाह कुरान जे अंदरि सूरह शोरा में ज़िक्र फरमायो, मूसा अलैहिस्सलाम बनी इसराइल खे वठी वञे पियो। ॾिसो न, अल्लाह जो रसूल आहे, पर ग़ैब नथो ॼाणे अॻियां छा पेश अचणो आहे। ये अॻ में ॿुधायूं, अॻ में तव्हांखे वाक़ियो ॿुधाए चुको आहियां। मूसा अलैहिस्सलाम बि उन माना नांग खे ॾिसी ॾिनो, पर जेकॾहिं ग़ैब इल्म जो इल्म ॼाणंदड़ हुजे हा त नांग असल में आहे लठ, छो ॾिजे हा? हिते बि साॻी ॻाल्हि आहे, ख़बर कोन्हे अॻियां रस्तो कहिड़ो ईंदो। अॻियां वञे पियो, पोयां बनी इसराइल अचनि पिया। अल्लाह जी कुदरत, अहिड़ी जाइ ते पहुता, अॻियां दरिया। हाणे मूंखे ॿुधायो, तव्हां जवाब ॾियो, पोयां दुश्मन हुजे, ख़तरनाक दुश्मन, जेको मारण खां सवाइ छॾींदो कोन, ऐं अॻियां दरिया हुजे वॾो गहरो पाणी, हाणे माण्हू केॾां वञे? अॻियां थो वञे, ॿुॾी थो मरे, इंतज़ार थो करे, दुश्मन थो अची पहुचे। वकाल असहाब मूसा इन्ना लमुदरकून। मूसा अलैहिस्सलाम जे साथियुनि चयो, मूसा पकड़जी पियासीं, पकड़जी पियासूं। अॻियां दरिया, पोयां फिरौन जो लश्कर अचे पियो। मूसा अलैहिस्सलाम अल्लाह जो नबी आहे, छा चयईं? सिखो पैगंबरनि खां अक़ीदो। काल कल्ला, हरगिज़ न। सिर्फ ईअं कोन चयईं, जेके अरबी ॼाणनि था ख़बर आहे कल्ला जे लफ़्ज़ में केॾी सख़्ती आहे। कल्ला, हरगिज़ न, नेवर, कॾहिं इहो कोन थींदो। इन्नमा या रब्बी सयहदीन, बेशक मुंहिंजो रब मूंसां गॾु आहे, जल्दी मूंखे रस्तो ॾेखारींदो। तवक्कुल तो ॾिसो न। ऐं पोइ रब रस्तो ॾेखारियो कोन ॾेखारियो? मूसा जेका लठ हथ में आहे, हिनखे पाणी ते हण, पाणी ते हयाई, पाणी ॿिनि हिसनि में विराइजी वियो, ऐं ॿिन्ही पासनि वॾा पाणी जा जबल खड़ा थी विया। पाणी मथे चढ़े पियो, पर विच मां सुको पियो आहे। मूसा अलैहिस्सलाम बनी इसराइल खे वठी पार थी वियो। पोयां फिरौन अचे पियो, हुन ॾिठो रस्तो ठहियो पियो मुंहिंजे लाइ, आउं बि पार थी वेंदुसि। पंहिंजो लश्कर वठी फिरौन बि काहे पियो। जॾहिं विच पाणी में पहुतो, अल्लाह हुक्म ॾिनो पाणी खे, हाणे पाण में मिली वञ। फिरौन गर्क थी मोह। अल्लाह फरमाए थो, उन टाइम ते चयाई, हाणे ईमान आणिया थो। अल्लाह फरमाए, हाणे ईमान आणी थो, मरण वक़्तु हाणे ईमान क़बूल कोन्हे, मौत वक़्तु ईमान क़बूल कोन्हे, तौबा क़बूल कोन्हे। तौबा हींअर करे वठ, पोइ हिते साह पए थो न, पोइ तौबा क़बूल कोन पवे। अल्लाह अकबर। मूसा अलैहिस्सलाम तवक्कुल ॾिसो। ऐं हिते को जुमिलो ॿुधाइणु चाहियां थो, उन्हनि माण्हुनि जे लाइ जेके सहाबा ते हमलो कनि था, उनजी तरदीद में अॼु तव्हां ज़हन में विया। मूसा अलैहिस्सलाम सां गॾु हज़ारे लखे बनी इसराइल आहिनि, पर छा चयईं? इन माय रब्बी, बेशक मुंहिंजो रब मूंसां गॾु आहे, मूंसां गॾु आहे। उन्हनि खे शामिल कोन कयईं, बनी इसराइल खे शामिल कोन कयईं। मुंहिंजो रब मूंसां गॾु आहे। पर कुर्बान वञे माण्हू मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अबू बकर सिद्दीक़। पाण हिजरत करे मके खां निकिता आहियूं,
दुश्मन तलाश में आ, ऐलान थी चुको जेको मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के जिंदा हालत में आणी दो, मुर्दा हालत में आणी दो, उनके 100 उठे ना मिले ना मिले। टोड़ियूं निकिरी पई तलाश में, इनाम जे लालच में। अल्लाह अकबर। इन में हिकिड़ो वाक़ियो अचे थो ऐं चवनि थो उहो ॿुधाईंदो हलां अल्लाह जे प्यारे पैगंबर सां अबू बकर सिद्दीक जी मोहब्बत ऐं फहम, अकुलमंदी। अबू बकर सिद्दीक वापारी माण्हू हो, अल्लाह जे रसूल सां गॾु वञे पियो, रस्ते ते को माण्हू गॾिजी वियो, अबू बकर तोसां गॾु ही केरु आहे, ही तोसां गॾु केरु आहे? हाणे अबू बकर जहिड़ो माण्हू जेको सिद्दीक बि आहे, अल्लाह जे नबी ख़ुदि सिद्दीक चयो, उहो कूड़ कीअं ॻाल्हाए, सच तो ॻाल्हाए तॾहिं बि थी सघे दुश्मन खे ख़बर पइजी वञे, पोयां लॻनि पकड़े वठनि। हाणे अहिड़ी ॻाल्हि जेका सच बि हुजे पर दुश्मन समझी न सघे, कूड़ कोन्हे ॻाल्हाइणो। अबू बकर तोसां गॾु केरु अची, हादिन यहदीनी, रहनुमा आहे जेको मूंखे रस्तो ॾेखारे। काफ़िर समझो दुनिया जो रस्तो, अबू बकर जे ज़हन में हो त जन्नत जो रस्तो ॾेखारे, जन्नत रस्ते ना रहनुमाई करे पियो, दीन ना रहनुमाई करे पियो, ॻाल्हि बि करे वियो, सच बि ॻाल्हाए वियो ऐं ढक बि थी। वो अबू बकर सिद्दीक गारे सौर में पनाह वठनि था, करीब ही आहे। हिकिड़े दोस्त तव्हां विया हूंदा हींअर मके शरीफ में, करीब ही आहे, गारे सौर में पनाह वठनि था। ऐं इहा बि ॻाल्हि तव्हांखे ॿुधाईंदो हलां, जॾहिं हींअर वेसमूं ॾिठो त मदीनो आहे मके खां उत्तर तरफ़ ऐं गारे सौर मके खां ॾखण तरफ़। इन में अल्लाह जे नबी जी हिकमत आहे न, होॾां वञनि हा त दुश्मन यकदम पोयां लॻे हा, पहिरीं पाण विया आहिनि ॾखण, दुश्मन जे ज़हन में बि इहा ॻाल्हि कोन हूंदी त हिन पासे विया हूंदा। गारे सौर में पाण पनाह वठनि था, दुश्मन जूं टोलियूं तलाश में आहिनि, हिकिड़ी टोली अची मथां बीठी, बुखारी जी रवायत। अबू बकर सिद्दीक पाण सगोरा गार में वेठा आहिनि, ॾिसनि पिया मथे बीठा आहिनि, गार हेठि आहिनि। अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह अन्हु खे ॻणती थी, खौफ़ कोन थियो, ॻणती थी। मतां को दुश्मन साहबा चवे त डिॼी वियो, न क़ुरान जो रद्द कयो, अॻिते ॿुधायां, क़ुरान रद्द कयो, ॻणती थी। पाण खां ज्यादा अल्लाह जे रसूल ताईं दुश्मन पहुची वियो त नुक़सान थींदो। अल्लाह जो रसूल ही त मथे बीठा आहिनि, रुगो ॼण मां के हिकिड़े पंहिंजे पेरनि खां हेठि ॾिठो, पाण खे ॾिसी वठंदा। पाण या अबा बकर मा ज़न्नुक बिस्नैन अल्लाहु सालिसुहुमा, ऐं अबू बकर तुंहिंजो उन ॿिनि माण्हुनि जे बारे में छा ख़्याल आहे जंहिंसां टियों ख़ुदि अल्लाह हुजे? अल्लाह जी मदद, अल्लाह जी ताईद, नुसरत। हिते मैयत मां मुराद अल्लाह जो गॾु हुजण मां मुराद नऊज़ बिल्लाह अल्लाह जी ज़ात कोन्हे, अल्लाह जी मदद, नुसरत, ताईद रब जी असां सां गॾु आहे, हुननि सां गॾु कोन्हे। ऐं क़ुरान में अल्लाह ज़िक्र फरमाए सूरत तौबा जे अंदर, अबू बकर सिद्दीक अल्लाह जे नबी छा, ला तहज़न इन्नल्लाह माना, अबू बकर गम न कर, ॻणती न कर, अल्लाह असां सां गॾु आहे। हिते जुमिलो तव्हांखे कहिड़ो पियो ॿुधाइणु चाहियां, लखे बनी इसराईल मूसा अलैहिस्सलाम छा चयो, मुंहिंजो रब मूंसां गॾु आहे। बनी इसराईल खे शामिल कोन कयाई, बनी इसराईल खे शामिल कोन कयाई। हिते प्यारे पैगंबर अबू बकर सिद्दीक खे शामिल कयो, इन्नल्लाह माना, अबू बकर अल्लाह सां गॾु आहे। इहो कोन चयो त मूंसां गॾु आहे, छो अबू बकर ईमान जो दर्जे ते, ईमान जो मकाम ते हो, अल्लाह जो नबी शामिल कयो। ऐं जॾहिं अल्लाह जे रसूल ॾिसो तवक्कुल रब्बुल आलमीन ते, जॾहिं तवक्कुल जो इज़हार कनि था, दुश्मन पाण में ॻाल्हियूं कंदा कंदा रवाना थी विया। इब्न कसीर की रिवायत आंदी आहे त हिकिड़े माना त जेको सो माना त कोरीड़े को ॼारो बि ठाहे छॾियो। हिकिड़े काफ़िर चयो थी सघे थो इन में हुजे, पाण तसरो पिया करे, ॿिए चयो यार ही कोरीड़े जो ॼारो ख़बर कॾहिं जो आहे, लॻे थो त मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि पैदाइश खां अॻे जो आहे, पर में वियो कीअं हूंदो। पाण में ॻाल्हियूं कंदा निकिरी विया अॻिते, अल्लाह पंहिंजे पाननि जी हिफ़ाज़त कीअं कई। पर तवक्कुल अल्लाह ॾिसो, अल्लाह ते भरोसो,
पर हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाईंदो हलां, अल्लाह ते तवक्कुल जो इहो मक़सद कोन्हे तव्हीं वसाइल छॾे ॾियो, वसीला छॾे ॾियो। वसीला मुराद तव्हां ज़रिया छॾे ॾियो। अलाह घर वेठो आहियां, रब मूंखे रोज़ी ॾींदो, अल्लाह ते तवक्कुल आहे, इहो तवक्कुल कोन्हे। पाण सुगुरनि फरमायो जेकॾहिं तव्हीं अल्लाह ते तवक्कुल ऐं भरोसो करियो, रब तव्हांखे ईअं रोज़ी ॾे जी पखियुनि खे रोज़ी ॾे। पोइ पाण फरमाइनि था सुबुह जो पंहिंजे आखिरनि मां निकिरनि था, बुखायल हूंदा आहिनि, शाम जो मोटंदा आहिनि, उन्हनि जूं गुजियूं भरियल हूंदियूं आहिनि। पर पखी निकिता न, पखी आखिर में निकिता वेठो आहे, निकिता रोज़ी उन्हनि तलाश कई, अल्लाह रोज़ी उन्हनि खे ॾिनी। त तवक्कुल जी इहा माना कोन्हे त माण्हू असबाब खे छॾे ॾे, असबाब खे बि इख्तियार करणो आहे, पोइ अल्लाह ते भरोसो। हिकिड़ो सहाबी हले अल्लाह जे रसूल, ऐं अल्लाह ते तवक्कुल कंदे ॿाहिरि पंहिंजे उठ खे छॾे आयो आहियां, ॿधो कोन अथमि। पाण फरमायो पहिरीं वञी रसे सां ॿधीस, पोइ अल्लाह ते तवक्कुल कर। पहिरीं वञी रसे सां ॿधीस, पोइ अल्लाह ते तवक्कुल कर। त असबाब इख्तियार करणा आहिनि, पर असबाब ते तवक्कुल कोन्हे करणो। तवक्कुल रब्बुल आलमीन जी ज़ात ते, भरोसो अल्लाह जी ज़ात ते। ऐं जॾहिं माण्हू अल्लाह ते भरोसो करे, रब कॾहिं उनखे कोन छॾींदो, कॾहिं कोन छॾींदो। यादि रखी छॾियो, अरे सल्लाह बेकाफिन अब्द, छा अल्लाह पंहिंजे बाने जे लाइ काफ़ी अकेलो कोन्हे? अकेलो काफ़ी आहे, रब्बुल आलमीन अकेलो काफ़ी आहे। फरमाई छा अल्लाह पंहिंजे बाने जे लाइ अकेलो काफ़ी कोन्हे? तो ही सेखारे थी अल्लाह ते तवक्कुल। ऐं उन खां पोइ तौहीद जो ॿियो नुक़्तो, तौहीद इंसान खे न्याज़मंदी बि सेखारे थी। मता तव्हीं सम्झो तौहीद अपनाइण खां पोइ मुतकबिर थी वञा, न। जेको हक़ीक़ी मुवहिद इंसान हूंदो आहे न, उहो मुतकबिर कोन हूंदो, उहो न्याज़मंद हूंदो आहे, उनमें निवड़त हूंदी आहे, इनकसारी हूंदी आहे, उहो मुतकबिर कोन हूंदो आहे। छो अल्लाह जे नबी फरमायो जंहिंजे दिल में ज़र्रे बराबर तकबर हूंदो, जन्नत में कोन वेंदो। सही मुस्लिम जी हदीस आहे। हिकिड़े सहाबी चयो अल्लाह जा रसूल, आउं चाहियां थो मुंहिंजा कपिड़ा सुठा हुजनि ऐं चाहियां थो मुंहिंजी जुती बि सुठी हुजे, छा इहो तकबुर आहे? सुठा कपिड़ा पाइण, सुठी जुती पाइण। के माण्हू सोचींदा आहिनि त भली आउं माना त भले रब उनखे दौलत ॾिनी बि आहे, तॾहिं बि फ़क़ीर थियो पियो हलंदो आहे। इहा सादगी कोन्हे। नबी साहब हिकिड़ो माण्हू हली आयो, हुजे बि दौलतमंद, पर सफ़ा फाटल अहिड़े क़िस्म जा पुराणा कपिड़ा पातल हुआ। पाण इन अल्लाह युहिब्बु ऐं युरा असरो नेमतिही अला अब्दिही, अल्लाह चाहे तो, पसंद करे थो त पंहिंजी नेमत जो असर पंहिंजे बाने जे बदन ते ॾिसे। तोखे रब जॾहिं ॾिनो आहे न, इसराफ न कर, पर हुनजो इज़हार त कर न। फ़क़ीर थियो पियो हली, अल्लाह जा रसूल बड़ा सुठी जुती पाइण, सुठा कपिड़ा पाइण तकब्बुर आहे। पाण फरमायूं न, इन अल्लाह जमीलुन व युहिब्बुल जमाल, अल्लाह जमील आहे, उनखे जमाल ख़ूबसूरती पसंद आहे, ख़ूबसूरती रब खे पसंद आहे। अॻिते छा था फरमाइनि, अल किब्रु बतरुल हक़ व गमतुन नास, तकब्बुर इहो आहे तूं हक़ खे न मञी ऐं माण्हुनि खे पाण खां घटि सम्झ। हक़ खे न मञी माना सभ खां वॾो हक़ छा आहे? क़ुर ऐं हदीस। सभ खां वॾो हक़ क़ुर हदीस आहे, तौहीद आहे। उनखे नथो मञे, मुतकब्बिर आहे। पैगंबर फरमान खे ठुकराए थो उम्मती जे कौल जे करे, मुतकब्बिर आहे। माण्हुनि खे पाण खां घटि न सम्झे, अदा ही मिस्कीन आहे, ग़रीब आहे, इनखे लिफ्ट ई कोन थो करायां। ऐं दौलतमंदनि जी सिर्फ़ इज़त हुजे, ग़रीब खे हथ ॾियण लाइ तयारु न हुजे, मुंहुं फिटाए उनखे हथ ॾे, इहो तकब्बुर आहे। ऐं जंहिं माण्हू जे दिल में ज़रे बराबर हूंदो, जन्नत में कोन वेंदो। तौहीद न्याज़मंदी सेखारे। अल्लाह अकबर। तव्हां ॾिसो, न्याज़मंदी सिखणी आहे त मोहम्मद रसूलुल्लाह सीरत ॾिसो, प्यारे पैगंबर जी। पहिरीं आउं तव्हां खां पुछणु चाहियां थो, अल्लाह जे नबी खां मथे को दुनिया में ॿियो इंसान अज़ीम आहे? अहल हदीस जो अक़ीदो आहे, अल्लाह जी मखलूक में सभ खां अफ़ज़ल केरु आहे? मोहम्मद रसूलुल्लाह। अहिड़ो इंसान न आयो आहे, न ईंदो। पैगंबरनि जो सरदार, जहाननि जे लाइ रहमत, क़यामत ॾींहुं शफ़ाअत कंदा गुनाहगारनि जी जेके उम्मती आहिनि। हेॾो अल्लाह जो प्यारो पैगंबर अज़ीम। पर सहाबा चवनि था
सैयदा आयशा रज़ी अल्लाह अन्हा खां के पुछियो, उम्मुल मोमिनीन भला अल्लाह जो रसूल घर में कमकार कन था या न, कंदा हुआ न? छो त पाण वटि इहो मशहूर आहे, वॾो माण्हू घर जो कमु कोन कंदो आहे। तॾहिं चई त न कंदा हुआ। कहिड़े तरीक़े सां? यहलुबु शातहु, पंहिंजी बकरी जो खीर पाण दुहंदा हुआ। अल्लाह, पंहिंजी बकरी जो खीर पाण दुहंदा हुआ। बकरी भलारो जानवर है, बता समझो। हदीसूं भरियूं पयूं आहिनि। अल गनम बरकतुन, बकरी बरकत आहे जे घर जे अंदर हूंदी। हर पैगंबर बकरियूं चारियूं आहिनि। अल्लाह जे नबी फरमायो, बकराड़ जी दिल नरम हूंदी आहे, उठ चारण वारी जी दिल सख्त हूंदी आहे। साहबा पुछो सही, उठनि जे वारे में नमाज़ पढ़ा? पर फरमायो न। बकरी जे वारे में नमाज़ पढ़ा? पर हां, एॾो प्यारो जानवर आहे। सैयदना अबू हुरैरा चयो, दाबुल जन्नत, जन्नत जो जानवर आहे। पाण बकरी जो खीर दुहंदा हुआ। सैयदा आयशा चवे थी, यफली सौबहु, कपड़नि खे ॾिसंदा हुआ किथे का जूं चढ़ी तो कोन वई आहे। वह यखदेबो नफ्सहु, पंहिंजो कमु पाण कंदा हुआ। पंहिंजो कमु पाण कंदा हुआ। हत्ता के केतिरी सादगी, तव्हीं सम्झो था ही गॾ हिकिड़ो माना हकीर जानवर आहे। माण्हू हुनखे मारींदा बि आहिनि, ख़ुसूसन असांजे थर जे अंदरि। छा ईअं बि कंदा आहिनि? बाज़ औक़ात बरसाति वसंदी आहे, मूं पाण वीडियो ॾिठा आहिनि, इन्हनि वीचारनि जा वात बंदि करे छॾींदा आहिनि, रसनि सां ॿधी विछड़ाए छॾींदा आहिनि। वात बंदि करे रसनि सां ॿधी वीचारा दाऊं पिया कनि। या ज़ुल्म जी हद त ॾिसो। सुभाणे रब खे कहिड़ो जवाब ॾींदो? ये अल्लाह जी मखलूक है। ता ख़बर है, अल्लाह जे नबी फरमायो, वलौलल बहाइमो लम युमतरू, जेकॾहिं जानवर न हुजनि हा, बरसात बि कोन वसे हा। इंसाननि जा गुनाह एतिरा आहिनि। बरसातूं रब तॾहिं वसाए थो, हेॾी रब जी धरती पई आहे, ॿनी जी हिफ़ाज़त पाण करियो। तव्हांखे रब अकुल ॾिनो आहे न, दिमाग़ खोपड़ी में आया न, छाजे लाइ हिफ़ाज़त कोन था करियो? लोड़ा ॾियो भला। गॾ आहे वीचारो, उनखे को अकुल आहे त ही ॿनी हिन में मूंखे कोन्हे वञणो, ही गांव मूंखे कोन्हे चलणो? पहिरीं तूं पाण त भई फ़ैसिलो कर। उन वीचारे ख़बर आहे जानवर आहे। हाणे तूं पाण हिफ़ाज़त कर पंहिंजी ॿनी जी। ऐं ॿी हेॾी धरती रब जी पई आहे, हुन में छॾे ॾे पियो वीचारो चले। जॾहिं इन्हनि ते ज़ुल्म कंदो, अल्लाह यादि रखी छॾियो, तव्हां खां नेमतूं खसे वठो। पोइ दाऊ न कजो। अल्लाह जे नबी जो फरमान आहे, इरहम मन फिल अर्ज़ यरहमक मन फिस समा। जेके धरती ते रहनि था, तिन ते तूं रहम कर। आसमान में जेको आहे सो तो ते रहम कर। रहम कंदे रहम थींदो। ला युरहमो मन ला यरहमो। अल्लाह जे नबी फरमायो, जेको रहम नथो करे उन ते रहम कोन कयो वेंदो। पर पाण सभुरा गॾ ते सुवारी कंदा। क़ुरान खोले ॾिसो, जेको वाक़ियो अल्लाह ताला सूरह अल बकरा जे अंदरि बयान फरमाया। पैगंबर आहे, किन मुफसरीन चयो आहे त मुराद सैयदना उज़ैर अलैहिस्सलाम आहे। गॾे ते वेठल आहे। आहे को तकबर, केॾी सादगी। हिकु दफ़े पाण वेठा आहिनि, हिकिड़ी औरत आई साम्हूं, इब्न माजा जी हदीस आहे, ऐं ॾकण लॻी। अल्लाह अकबर, ॾकण लॻी। पाण सोरे फौरन हथ ते पाण फरमाइनि था, आऊं को बादशाह कोन आहियां, आऊं उन औरत जो पुटु आहियां जेका सुकल गोश्त खाईंदी हुई। मूंखां डिॼ न, इहा मुंहिंजो प्यारो पैगंबर। अॼु त माण्हुनि खे डिॼारियो वञे थो, मथां को ॻाल्हाए न, ही सायो वञे थो। पर मुंहिंजे प्यारे पैगंबर हिकिड़ी औरत ग़रीब मिस्कीन, उनजी हिम्मत अफ़ज़ाई कई त मूंखां डिॼण जी ज़रूरत न आहे। तौहीद नियाज़मंदी सेखारे थी। ऐं ॿुधाईंदो रहा ते नुक़्तो, इते वहदतुल वजूद जहिड़ो गंदो गलीज़ अक़ीदो तव्हांखे तकब्बुर सेखारे थो। इहो जुमिलो मुंहिंजो यादि रखिजो। वहदतुल वजूद सूफ़ियुनि जो गंदो गलीज़ कुफ़्र अक़ीदो आहे, उहो तव्हांखे तकब्बुर सेखारे थो। कीअं? भेट करे ॿुधायां। तौहीद जॾहिं तव्हां अपनाईंदो, तव्हांजे दिलि में कहिड़ी कैफ़ियत पैदा थींदी? मुंहिंजो रब अज़ीम तरीन आहे, ऐं तुंहिंजो कमज़ोर हीणो बानू आहियां, कमज़ोर हीणो बानू आहियां। ख़ुलिक़ल इंसानु ज़ईफ़ा, क़ुरान में अल्लाह फरमायो, इंसान खे ज़ईफ़ पैदा कयो वियो, ऐं कमज़ोर रब जो बानू आहियां।
पर वादतुल वजूद तव्हांखे छा इख्तियारींदो ऐं ख़ुदि ख़ुदा आहियां अनल हक़ मंसूर चयो ही जेके बदबख्त सूफ़ी जेके हुनजो मना कंदा आहिनि दिफ़ा उन पंहिंजो पाण ख़ुदा चवरायो शाइर सिंधी चवनि पिया केतिरा बिटाई ॿिया सचल सरमत पुनो पुनो पई करिया पुनो ऐं पाण ख़ुदा आहियां केतिरा हवाला तव्हांखे पेश करे ऐं पाण ख़ुदा आहियां इहो बदबख्ती जेको मांझी फ़क़ीर निकितो आहे उन फेसबुक ते तव्हां पोस्ट पढ़ी त नाउ कंहिंजो पीउ आहियां न कंहिंजो पुटु आहियां अस्तग़फिरुल्लाह लम यलिद वलम यूलद कंहिंजी सिफ़त आहे रब्बुल आलमीन न हुन कंहिंखे ॼणियो आहे न हू कंहिं मां ॼाओ आहे बदबख्त छा तूं पंहिंजो पाण खे रब सम्झी थो ॾींहं में 2 दफ़ा 3 दफ़ा वञी थो लेटरिन जे अंदरि शर्म तोखे कोन थो अचे मुट करी हंगी तूं ॾींहं में 1 या 2 दफ़ा तो पंहिंजो पाण खे ख़ुदा सम्झो वेठो आहीं तौहीद इंसान खे न्याज़मंदी सेखारी तकब्बुर दिल मां ख़त्म थी वञे त मुंहिंजो रब अज़ीम आहे ऐं त हुनजो हक़ीर बानो आहियां कमज़ोर बानो आहियां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेकॾहिं को तारीफ़ कंदो न मुंहं ते त पाण कावड़ जी बंदा तारीफ़ करणी पर पुठ करे मुंहं ते तारीफ़ खां पाण बचूं छा थींदो आहे पाण वटि उबतो निज़ाम अल्लाह रहम फरमाए ऐं सभिनी जी ॻाल्हि कोन थो करियां अल्लाह नेक माण्हू बि आहिनि पर काफ़ी असांजा अहिड़ा दोस्त आहिनि पर पुठ रुगो गिला ऐं मुंहं ते वरी वाखाण या मुनाफ़िक जी निशानी मुंहं ते वाखाण पर पुठ गिला मोमिन खे घुर्जे मुंहं ते वाखाण न करे पर पुठ पंहिंजे भाउ जी वाखाण करे पर पुठ जॾहिं हू न हुजे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शइ खे नापसंद कंदा हुआ छाजे करे इंसान में बाज़ औक़ात गुरूर ऐं तकब्बुर पैदा थींदो आहे यार आऊं वॾो आहियां इहो तौहीद जे ख़िलाफ़ आहे तौहीद जे अक़ीदे जे ख़िलाफ़ आहे ॾिसो सहाबा चवनि था रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे तमामु घणा महबूब हुआ सहाबा केतिरी मोहबत कंदा हुआ केतिरी इज़त कंदा हुआ चवनि था जॾहिं असीं अल्लाह जे नबी जे साम्हूं वेठल हूंदा हुआसीं ॼण असांजे मथनि ते पखी वेठल हुजनि कान अला रोसन तैर ॼण असांजे मथनि ते पखी वेठल हुजनि माना ही एहतराम सां अदब सां अल्लाह जे रसूल जी ॻाल्हि ॿुधंदा हुआ हरकत कोन कंदा हुआ छो त पखी घणो करे उन ते वेंदो आहे जेको हरकत न करे ईअं हरकत कोन कंदा ख़ामोश बा अदब अल्लाह जे नबी जे साम्हूं वेंदा हुआ पर चवनि था जॾहिं पाण सगोरा ईंदा हुआ असीं उथी कोन बीहंदा हुआसीं छो त ख़बर हुई अल्लाह जो रसूल इनखे नापसंद करे उथण जा 2 तरीक़ा आहिनि मथां तव्हां ग़लति सम्झो वज़ाहत कंदो हलां उथण जा 2 तरीक़ा आहिनि तव्हीं वेठा आहियो को महिमान हली आयो तव्हां उथी सघो था उथणु घुर्जे भाकुर पाए इज़त सां उन महिमान जी इज़त करणु घुर्जे छो त बुखारी मुस्लिम जे अंदरि रिवायत आहे साद बिन मुआज़ जॾहिं आयो अल्लाह जे नबी फरमायो क़ूमू इला सय्यदिकुम पंहिंजे सरदार लाइ उथो पंहिंजे सरदार लाइ उथो हा मने कहिड़ी शइ जी आहे त पाण उते ई हले पियो महिमान बि कोन्हे पर जेॾी महिल अचे उथी बीहो इस्लाम इन शइ खे नापसंद कयो जी पाण जे कोटनि जे अंदरि जज लाइ उथी बीहंदा आहिनि स्कूलनि जे अंदरि ॿार लाइ उथी बीहंदा आहिनि इस्लाम इन शइ जी मज़म्मत कई आहे इहो उथणु नापसंदीदा आहे इस्तक़बाल जो उथणु पसंदीदा आहे ही शइ ॿी आहे ही मिले कोन थो अटेंशन में बीठो आहे ख़बर साईं कावड़ जी पवंदो जज साहब कावड़ जी पवंदो या गैर इस्लामी शइ आहे सहाबा चवंदासीं अल्लाह जे रसूल उथंदा कोन हुआसीं बल्कि ॿुधाईंदो हलां जेको पैगंबर जो सरदार आहे ख़बर अथव सादगी केॾी हुई अल्लाह अकबर सही बुखारी जी रिवायत ॿुधाईंदो हलां माण्हू जे हक़ीक़त में जॾहिं अल्लाह जे रसूल जी सीरत पढ़े न अहल हदीस खां सिखो ॿियनि वटि त कूड़ा किस्सा आहिनि छा तव्हांजे दिलि में अल्लाह जे रसूल जी मोहबत पैदा थी हक़ीक़ी मोहबत जेका शरई दायरे जे अंदरि आहे अहल हदीस वटि ई मिलंदी सही बुखारी जी रिवायत आहे सहाबा चवनि था जॾहिं को ओपरो माण्हू अल्लाह जे रसूल जी मजलिस में ईंदो हो बुखारी जी रिवायत आहे पाण सुगरा वेठा आहिनि सहाबा सां गॾु पुछंदो अय्युकुम मोहम्मद मुसलमानो तव्हां मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कहिड़ो आहे ऐं पुछणु चाहियां थो ख़ुदा रुगो हिकिड़ी हदीस ते गौर करियो जेकॾहिं मथे वेठल हुजंदा
सहाबा पेरन में पेल हो जना, सजदो कंदड़ हो जना, हथ बधी बिठल हो जना, तो पुछण वारे के सवाल करणो पवे। हिते जहिड़ो तेड़ो पीर जेको आहे न तेजे साम्हूं ही करियो, पेरनि ते पिया आहिनि, सजदा कनि पिया। ॾिसो पिया सोशल मीडिया ते, हथ बधी बिठल आहिनि, पेरनि ते किरियल आहिनि, सजदा कनि पिया। ऐं मुंहिंजो प्यारो पैगंबर जेको इमाम काइनात आहे, पैगंबर जो सरदार आहे, अचण वारो सुञाणी कोन सघे। अल्लाह अकबर। दोस्तो, ये तमामु वॾो मौज़ू आहे। बहरहाल असांजो इंतहाई मोहतरम दोस्त मूंखां अॻु में पहिरियों तक़रीर करे चुको मौलाना अब्दुल जब्बार अज़हर साहब, उनखां पोइ मोहतरम मौलाना असांजो इंतहाई प्यारो दोस्त वेठल आहे मोहम्मद ख़ान हाफ़िज़हुल्लाह। ऐं नथो चए ज़्यादा टाइम वठां, अल्लाह खां इहा ई दुआ घुरां थो जेकी कुझु मूं बयानु कयो मूंखे ऐं तव्हांखे अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अल्लाह ताला तव्हांजे हिन ॻोठ खे तोई जे सुन्नत जो मरकज़ बनाए। रब्बुल आलमीन असांजे गुज़ारे वियल दोस्त मोहम्मद हुसैन जी मग़फ़िरत फ़रमाए, ऐं जेके दोस्त ज़िंदा आहिनि अल्लाह ताला उन्हनि खे दीन ते इस्तक़ामत ॾे, अल्लाह ताला उन्हनि खे दीन ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। व आख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।